नाज़रीन, अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त सिंध में मलेरिया के केसनि में ख़ौफ़नाक हद ताईं इज़ाफ़ो थी वियो आहे। सिहत खाते हलंदड़ साल 4,88,249 केस रिपोर्ट थियण जी तस्दीक कई आहे। सिहत खाते पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो आहे त मलेरिया विघे हलंदड़ साल 2 माण्हू फोत थिया आहिनि। मुस्बत केसनि जी शरह 14% रिकॉर्ड कई वई आहे। सिहत खाते पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो आहे त हैदराबाद डिवीज़न में 2,32,905 केसनि जी तस्दीक कई वई आहे। रिपोर्ट मुताबिक़ लाड़काने डिवीज़न में 1,49,000, मीरपुर ख़ास डिवीज़न में 1,35,000 खां वधीक केस साम्हूं अची चुका आहिनि। रिपोर्ट में सखर डिवीज़न में 25,000, शहीद बेनज़ीराबाद में 18,469 केस रिपोर्ट थियण जी तस्दीक कई वई आहे। सभ खां घटि मलेरिया जा केस कराची डिवीज़न में 3,105 रिपोर्ट कया विया आहिनि। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया त सिंध में मलेरिया जे केसनि में ख़ौफ़नाक हद ताईं इज़ाफ़ो थी वियो आहे। सिहत खाते हलंदड़ साल 4,88,249 केस रिपोर्ट थियण जी तस्दीक कई आहे। सिहत खाते पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो आहे त मलेरिया विघे हलंदड़ साल 2 माण्हू फोत थिया आहिनि। मुस्बत केसनि जी शरह 14% रिकॉर्ड कई वई आहे। सिहत खाते पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो आहे त हैदराबाद डिवीज़न में 2,32,905 केसनि जी तस्दीक कई वई आहे। रिपोर्ट मुताबिक़ लाड़काने डिवीज़न में 1,49,000, मीरपुर ख़ास डिवीज़न में 1,35,000 खां वधीक केस साम्हूं अची चुका आहिनि। रिपोर्ट में सखर डिवीज़न में 25,000, शहीद बेनज़ीराबाद में 18,469 केस रिपोर्ट थियण जी तस्दीक कई वई आहे। सभ खां घटि मलेरिया जा केस कराची डिवीज़न में 3,105 रिपोर्ट कया विया आहिनि।